to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. PTI हुकूमत कलभूषण यादव के रिलीफ ॾियण लाइ पार्लियामेंट के एतमाद में वठण बिना ॻुझो ऑर्डिनेंस आंदो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सिलेक्टेड हुकूमत जो ऑर्डिनेंस गैर आइनी ऐं गैर कानूनी आहे। भारतीय जासूस लाइ ऑर्डिनेंस आणण जी ज़रूरत हुई त वफ़ाक़ी हुकूमत ऑपोजिशन ऐं पार्लियामेंट के एतमाद में वठे हां। PTI हुकूमत के ऑर्डिनेंस से वज़ाहत ॾियणी पवंदी। असां संदन पीछो न छॾींदासीं। ऑर्डिनेंस सां हिकु ॿियो जवाज़ पैदा थी वियो आहे त इमरान ख़ान के वज़ीर आज़म न रहणु घुरिजे। सखन में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इमरान ख़ान PTI ट्विटर ऐं फेसबुक जो वज़ीर आज़म थियण ते ख़ुशि आहे। हू मुल्क जो वज़ीर आज़म बणजण लाइ तयारु नाहे। असां ऑर्डिनेंस जारी करियूं हां त असांजो जीअण हराम कयो वञे। पाकिस्तान भारत के कलभूषण यादव ताईं टियों भेरो काउंसलर पहुंच ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। परदेही खाते भारतीय इख़्तियारनि खे रस्मी तौर आगाह करे छॾियो। परदेही तर्जुमान जो चवणु आहे त पाकिस्तान सिक्योरिटी अहलकार जी मौजूदगीअ बिना काउंसलर रसाई जी आछ कई आहे। हाणे भारतीय जवाब जो इंतज़ारु कयो पियो वञे। प्यूनिटिव एक्शंस अब स्टार्ट हो जाएंगे क्योंकि वो आपका जो कदगन थी कोर्ट्स की तरफ से वो ख़त्म हो चुकी है। सबसे पहले नैब को एक इन्वेस्टिगेशन दी जा रही है जो कि सब्सिडी से रिलेटेड है। आप अपने कानून के मुताबिक जब से इसका इतलाक होता है आप तमाम सब्सिडीज़ को असर नो उसका जायज़ा ले सकते हैं। एक इन्वेस्टिगेशन भिजवाई जा रही है स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान को जो एक्सपोर्ट प्रोसीड्स हैं और लोन डिफॉल्ट्स हैं और प्लेज जो शुगर स्टॉक्स हैं उसकी सेल का मामला है जो कि वायलेशन होती है उस अपने लोन की टर्म्स एंड कंडीशंस की। अफगानिस्तान को जो चीनी भेजी गई और वो चीनी जिसके बदले में सब्सिडी क्लेम की गई, दोनों की अमाउंट में क्वांटिटी में बड़ा वाज़ेह फ़र्क है। वो वाले तमाम जो चीज़ें हैं उसकी इंक्वायरी जो है FIA को सौंपी गई है। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां खंडु कमीशन की रिपोर्ट तहत शुगर मिल्स ख़िलाफ़ कार्रवाई शुरू करण जो ऐलान। एहतसाब बाबत वज़ीर आज़म के ख़ुसूसी मुआविन शहज़ाद अकबर जो चवणु आहे त नैब FIA ऐं स्टेट बैंक के खंडु कमीशन की रिपोर्ट तहत कार्रवाई लाइ ख़त लिखण जो फ़ैसिलो कयो आहे। समूरा इदारा पंहिंजे कानून तहत खंडु कमीशन की रिपोर्ट तहत ॿीहर जांच कंदा। उन खां पोइ कार्रवाई कई वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर की सरबराही में जोड़ियल कमेटी ऐं शुगर मिल्स मालिकनि विच में भी ॻाल्हियूं जारी। शहज़ाद अकबर जो चवणु आहे त सिंध ऐं पंजाब सूदो ॿियनि सूबाई हुकूमतुनि खे भी ख़त लिखी चयो वेंदो त खंडु कमीशन की रिपोर्ट तहत शुगर मिल्स ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तूफ़ानी बरसात सबबि हेठाई वारनि इलाइक़नि ऐं रोड रस्तनि ते गोॾे जेॾो पाणी बीहजी वियो। सदर, क्लिफ्टन, शाराय फैसल, डिफेंस, गुलिस्तान जौहर, मलीर, कायदाबाद, लांढी, कोरंगी ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ बरसात। अक्सर इलाइक़नि में बिजली गायब। रहवासी सख्त परेशान। डायरेक्टर मौसमियात सरदार सरफराज जो चवणु आहे त ठठे जे सामुंडी हदुनि में हवा जो दबाव आहिस्ते आहिस्ते ॿियनि इलाइक़नि ॾांहुं वधी रहियो आहे। अॼु राति ऐं सुभाणे सूबे जे केतिरनि ई हंधनि ते बरसात जारी रहण जी अॻकथी। ठहरी मीरवाह में शागिर्दनि सां बदफ़ेली कंदड़ उस्ताद नेठ कानून की पकड़ में अची वियो। खैरपुर में 10 मुख़्तलिफ़ थाणनि की पुलिस कार्रवाई करे घर में लिकी वेठल उस्ताद सारंग शर के गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त खैरपुर में सारंग शर की मौजूदगी के ॻुझे इतला ते कार्रवाई कई वई। SSP खैरपुर तरफ़ां उस्ताद सारंग शर की गिरफ़्तारी की तस्दीक। अमीर सऊद मक्सी टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पोर्नोग्राफी वारे मामले के भी जांच जो हिस्सो बणायो वेंदो। वधीक शागिर्दनि जा वारिस भी केस दाख़िल कराइण चाहिनि था त पुलिस उन्हनि सां मदद कंदी। नैब कराची अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी की हाज़िरी के यकीनी बणाए इस्लामाबाद की एहतसाब अदालत ठठो वाटर सप्लाई स्कीम की गैर कानूनी ठेकनि वारे रेफरेंस से आसिफ ज़रदारी मथां फ़र्द जुर्म लागू करण के हवाले से एहतसाब अदालत कराची के रजिस्ट्रार के ख़त लिखी छॾियो।
ख़त में चयो वियो आहे त आसिफ ज़रदारी घर में हुजे या अस्पताल में संदसि हाज़िरी यकीनी बणाइण जे लाइ वीडियो लिंक जा इंतज़ाम कया वञनि। अदालत तरफ़ां आसिफ ज़रदारी जी सुञाणप लाइ अदालती नुमाइंदो बि मुक़ररु करण जो हुकुम। ठठो वाटर सप्लाई स्कीम रेफरेंस ते आसिफ ज़रदारी सूदो 14 जवाबदारनि मथां 4 ऑगस्ट ते फ़र्द जुर्म लागू कयो वेंदो। मुल्क में न लोड शेडिंग आहे ऐं नई बिजली जी पैदावार में खोट के इलेक्ट्रिक इंतज़ामिया पंहिंजे सिस्टम ते घुर्बल सीड़पकारी न कई आहे। वफ़ाक़ी वज़ीर उमर अयूब जो चवणु आहे त माज़ी जी हुकूमतुनि बिजली जी विर्छ वारे निज़ाम ते ध्यानु न ॾिनो हो। मुल्क में हिन वक़्तु 8,880 फीडर्स मां 20 सैकड़ो फीडर्स ते नुक़सान थी रहियो आहे। सेनेट में जवाब जमा कराईंदे हुन चयो त गुज़िरियल हुकूमत जी भेट में मौजूदा हुकूमती दौर में बिजली जो ब्रेकडाउन घटि थियो आहे। PTI हुकूमत बिजली के निज़ाम के बेहतर बणाए ईंदड़ चूंडुनि में पंहिंजी कारकर्दगी की बुनियाद ते अवाम ॾांहुं वेंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान बदीन वासण लम्ज़ ॾियाम शोरो जी शागिर्दियाणी डॉक्टर सुम्बुल मेमण के नौजवान पारां मुबैना तौर ब्लैकमेल करण वारे मामले जो नोटिस वठी छॾियो। DG FIA के मामले की 15 ॾींहनि में जांच करे रिपोर्ट पेश करण की हिदायत। डॉक्टर सुम्बुल मेमण नौजवान मंसूर बुरड़ो ते ब्लैकमेलिंग जो इल्ज़ाम हयो। सिंध में कातिल वायरस कोरोना वधीक 30 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। 1170 नवां केस साम्हूं आया। सूबे में फौत थियलनि जो अंग 1952 ऐं मुतासिरनि जो अंग 1,11,238 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह कोरोना जा अंग अखर जारी कंदे चयो आहे त कराची में 477, हैदराबाद में 96, खैरपुर में 46, थरपारकर ऐं सांगड़ 44, शहीद बेनज़ीराबाद में 42, सखर ऐं घोटकीअ में 38 केस साम्हूं आया। कराची में FIA दहशतगर्दी के ख़ात्मे वारी विंग जी हिक वधीक वॾी कार्रवाई। हवाला हुंडी के आलमी नेटवर्क से वाॻियल जवाबदार यासीन गिरफ़्तार। लैपटॉप ऐं मोबाइल फ़ोन हथ। FIA मूजिब कार्रवाई रॉ जे गिरफ़्तार कयल जवाबदार की निशानदही ते कई वई। जवाबदार यासीन मनी एक्सचेंज कंपनी जो मैनेजर आहे। जवाबदार ते हवाला हुंडी के ॻुझे नेटवर्क ज़रिए मुल्क दुश्मन अंसरनि के रक़म फराहम करण जो इल्ज़ाम। एंटी करप्शन अदालत फौत थियल भान सईदाबाद वासी नज़ीर ख़ुश्क जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। नज़ीर ख़ुश्क के वारसनि जो चवणु आहे त एंटी करप्शन के सर्कल ऑफिसर 2007 में केस दाख़िल कयो हो। 13 सालनि खां पोइ वारंट्स उमाणिया विया आहिनि। नज़ीर अहमद ख़ुश्क 1 साल अॻु लाॾाणो करे वियो हो। डेथ सर्टिफिकेट जमा कराइण बावजूद वारंट उमाणिया विया आहिनि। लाड़काने में पुराने बस स्टैंड पुल वट 2 भाइरनि समेत 3 ॼणा राइस कैनाल में विंझदे बुॾी विया। अस्पताल मुंतकिल करण खां पोइ हबीब ऐं संदसि भाउ तनवीर दम ॾेई छॾियो। 15 वरनि जे आदिल शेख की हालत गणती जोगी। सखर के खीरथर कैनाल में 22 वरनि जो साबिर शेख विंझदे बुॾी फौत। मकामी टोबुनि की मदद से लाश की ॻोल्हा जारी। गुडू बैराज के गेट नंबर 48 वट फाथल लाश हथ। इतला ते पुलिस लाश बैराज मां कढी अस्पताल मुंतकिल करे छॾियो। सुञाणप न थी सघी। गढ़ी यासीन भरसां ॻोठ आकिल जाफरी में हथियारबंद नौजवान वाजिद जखराणी के क़त्ल करे छॾियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त वाक़ियो पुराणी तकरार तां पेश आयो आहे। सखर जे इलाइक़े लाल मशाइख जे रवासी ख़ैर मोहम्मद ड्रेहो के हथियारबंद अगवा करे विया। वारसनि खां फ़ोन ते 50 लाख रुपया भुंग तलब। धाड़ेलनि मुख़वी ख़ैर मोहम्मद के वारसनि सां फ़ोन ते ॻाल्हायो ऐं धमकी ॾिनी त रक़म जो बंदोबस्त न थियण जी सूरत में नौजवान के नुक़सान पहुचायो वेंदो। इतला बावजूद पुलिस कार्रवाई न करे सघी। हैदराबाद की अदालत FIA टीम ते हमले के इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल 2 सोनारनि के आर्ज़ी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस के 2 भाइरनि जी कोरोना टेस्ट कराइण जी भी हिदायत। पुलिस जो चवणु आहे त टेस्ट जो नतीजो अचण खां पोइ जवाबदारनि खे ॿीहर अदालत में पेश कयो वेंदो। हितां जो हिकिड़ो गबर सिंह आहे, हुन जे ख़िलाफ़ गॾु थी आहियूं। मत करो ऐसी हरकतें, इज्जत के साथ आराम से वो इज्जत के साथ वापस कर दो, नहीं तो हम हिम्मत से छीन लेंगे।
अगर 17 जे अंदर FIR लॉन्च न थी ऐं गिरफ़्तारियूं न थियूं त पोइ चइबो दम मस्त कलंदर। सिजावल में वकील ग़ुलाम रसूल सोहू जे 200 एकड़ ते क़ाइम तलाव मथां मुबैना कब्ज़ो करण ते वकीलनि ऐं सोहू बिरादरी जो अॻूणे ज़िलई नाज़िम शफ़क़त शाह शिराज़ी ख़िलाफ़ मुज़ाहिरो। शफ़क़त शाह शिराज़ी ख़िलाफ़ क़ानूनी जंग जो बि ऐलान। वकील अॻवाणनि जो चवणु आहे त शफ़क़त शाह शिराज़ी ज़मीन ते कब्ज़ो करे झेड़े जी शुरूआति कई आहे। खेसि वकीलनि सां भॾो महांगो पवंदो। बुकेरा शरीफ में बिजली की बंदिश खिलाफ शहरन जो दोहल वजाए अनोखो एहतजाज। रहवासियों जो चवण है बरसात के बुड़ी पवंदे ही बिजली बंद थी वही, जेका अञा ताईं बहाल नाहे कई पई। कारोबार ठप थी वो है, पीअण जो पानी भी नाहे। इख्तियारियों नोटिस वठन। सखर ऐं भिटशा में भी अड़ ऐलान लोड शेडिंग खिलाफ रहवासी एहतजाज कंदे रोडन ते निकरी आया। थर में बरसात का पोए फुटल ताज़े गाह भाॼियुनि ऐं ॿियनि फसलनि ते माकड़ जा हमला। छाछरे अछड़े थर जे इलाइक़नि नवाबाद, लखियारो, खारो तण ऐं खिपरो तालके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माकड़ जा वलर पहुची विया। फसल खाई नास करण लगा। आबादकार सख़्त परेशान। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ स्वागत। मैं हमीर शेख। हेडलाइन ज़माने जो तफसीली खबरों ने ब्रेक खबर।